જીવ જીવ નામ હરિ ગુણ
1174 नंबर की बाणी ॾेखारे थी जीव जे नाम हरि गुण हुजे। इतिहास ॾेखारनि था जी असांजो नियम आहे सत्संग में वञण जो, भक्ति करण जो। तहिड़े रूप सां बराबरि अनेक प्रेमी नेमी आहिनि, सिंधी वञनि था। नाम बि उन प्रेम सां, भाव सां, सिक सां, श्रद्धा सां भगवान जी भक्ति करण जे लाइ मंदिर में आयो। मंदिर में जो आयो पंडितन ॾिठो ई त नीच जात जो आहे, घटि जात जो आहे। ऐं वरी मंदिर में वियो आहे, कुदरती मौज मची पई। कि ताड़ियूं पिया वॼाइनि, के खड़ताल पिया वॼाइनि, के मृदंग, के ढोलकूं। नामे की कुछ हो ही नाम जे मंदिर वञे पियो, ॿाहिरि जुती लाहिण जी कोशिशि कई आहे। चए मुंहिंजी जुती खे खणी वञे त छा कयो, अख़बार जे फल में जुती वेड़े उहा पंहिंजे बख में चिमारी। ऐं अंदरि पहुची वियो त कोई जुती ॾिसंदो बि कोन आहे, चवंदो बि कोन। जीअं जो मौज मची, छा करे, कोई खड़ताल पियो वॼाए, कोई मृदंग पियो वॼाए, कोई जान पियो वॼाए, कोई ताल वाल पियो वॼाए। हिनखे बि मौज अची। छा कयो, बगल मां जुती कढी, जुतीअ जा ॿई पास वॼाए पियो, नचे पियो। ॾिठो ई त बेवकूफ़ आहे, मूर्ख आहे। भगवान जे मंदिर में आयो, जुती पियो वॼाए, चप्पल पियो वॼाए, क्रोध आयो। नाम की गड़बड़ ॻाल्हाए, धक बि आया, मार ॾिनमि ऐं पकड़े मंदिर खां ॿाहिरि कढी छॾियो। नाम वारो थियो। प्रभु ये कहिड़ी लीला आहे, नाम भगवान की लीला पाई। जेकॾहिं तुंहिंजी पकी प्रीत आहे न परमात्मा सां, त तोखे ईअं सम्झ में ईंदो मुंहिंजे साम्हूं वेठो आहे। नाम चए थो, हसत खिलत तेरे देवरे पे आया। साईं मां नचंदो, कुॾंदो, खिलंदो तुंहिंजे दर ते आयसि ऐं भक्ति पियो कयां। हसत खिलत तेरे देवरे पे आया, भगत करत नाम कड़ो ठाया। मूंखे भक्ति कंदो ॾिसी मां त मौज में हुयुसि, मूंखे त ख़बर न पई पवे। भगत करत नाम पकड़ो ठाया, पकड़े मूंखे ॿाहिरि खणी चइजो, मारियो बि त किथां ॼमिया। प्रभु मां मञा थो मां नीच जात जो आहियां, पर इहा नीच जात बि कंहिं ॾिनी, तो ई त ॾिनी। हेॾड़ी जात मेरे जादम राया, जादम राया मां त यादव कुल जा राजा। हे प्रभु, हे परमात्मा, हे मधुसूदन श्री कृष्ण भगवान, हेॾड़ी जात मेरे जादव राया, छीपे को जन्म काहे को आया। छो मूंखे अहिड़ो नीच जन्म ॾिनो थी छीपे, उहो बि तो ई ॾिनो आहे। जॾहिं जनम बि तो ई ॾिनो आहे, नीच बि तो ई बणायो, मां तुंहिंजी भक्ति थो कयां, तूं मूंखे फिटो करे कढी, धक ॾेई ॿाहिरि कढी छॾियो। नामे खे बि ॾाढो अंदर में गुस्सो पियो थिए, कंहिंखे, परमात्मा। लय कमली चलियो कमलड़ी क्रोध में ॿाहिरि आयो ऐं मंदिर जे पिछवाड़े में वेही रहियो। पिछवाड़े में वेही चए थो, प्रभु हाणे जे मुंहिंजी सची भक्ति आहे, मुंहिंजो त तोसां प्यार आहे। जे मुंहिंजी भक्तीअ जो मान तोखे वधाइणो आहे त हाणे मूंखे इते दीदार ॾे, पंहिंजे मंदिर जो देरो दरवाज़ो फेरा। लय कमली चलियो पलटा, देरे पासे बैठ जा। दरवाजे जे ॿाहिरि पुठे पासे खबे भगवान वार थियो। लक्ष्मी खे चए थो, भई त अजीब आहे, जुग जुग जी पौड़ी में बि चवंदा आहिनि, अरे नामो भगत की जुग जुग में पौड़ी आहे, नाम देव फुलाया। अॻियां कहिड़ी पढ़ंदी आहे, ऐं कारियां निंड खां पिठ ॾे, नाम देव मुखलाया। साईं तो ई तो मुंहिंजी लज रखी, चवनि भगतनि जी लज त ईअं था रखनि। ऐं कारियां निंड खां पिठ ॾे, नाम देव मुखलाया। नाम देव ॾामो करे छॾियो।
तो हेना भी चतुर ले कमली चलियो पलटा देवड़े पासे गए फिर जा जिए जो नाम होते हैं निमित्तो भगवान चतुर्वे इन्हें शांत रखने को तो मुझे भगता जी लात मां सब कुछ क्या तो मालिक तुझे मेहरबानी कह रही मां गया कह रहा की लेख सच कह रहा बताया प्रतिज्ञा का पास करे को फीता पे आया भगवान कृष्ण जी प्रतिज्ञा भी मां ख्याल कौन कंदस मां युद्ध कौन कंदस जी मेरा भीषण पिता परेशान करे आदर के भगवान रक्षण लई रक्षण जो पई खड़ी फेरा सुदर्शन चक्र करे शास्त्रकार जनता प्रतिज्ञा का पासा करे तो फीता फेराया तो मुझे भी लगे पहले नाम पुकारे फिर ऐसा था तुझे करेगी हिंदू भगवान तू भी गोविंद जा गुण गावा तो जीव साईं को तो कह जे चाही तो कल्याण जे चाही तो कल्याण
ये क्यों क्या बस मजा तो क्यों गुरु कंदो करे जड़े तू गुरु की आज्ञा मन गुरु के गे सेवक जो रहा है गुरु की आज्ञा मन में है वो चाहते हैं उस सेवक के खास पर करे मन बेचे मन के मन दुनिया की नहीं बेचवाई मन परिवार के नहीं बेचवाई मन कारोबार के नहीं बेचवाई गुरु से ॾाढी मुश्किलात अची थी वञे सब कम खां जॾहिं ॾिसंदे मां वांदो आहियां हाणे मां घर में बि कोन वेही सघां वञा सत्संग में अच्छा कॾहिं बि पंहिंजी हर कोशिश कंदे मां गुरु खां चवंदा सुबुह बि असांजा पूने जा प्रेमी वेठा थी सघे थो मां केरु हुजे कुझु ॻाल्हि करण खां पोइ अॻियां वेही रहिया साईं की ॻाल्हि मन मुंझी पियो कहिड़ी ॻाल्हि भाई साईं हिन में थोरी ॾाढी मजबूरी आहे मुंहिंजे मां खे बि नौकिरी जी सर्विस जी ॾाढी मजबूरी आहे हिन में आज्ञा खणी ॾियो मां सुञातो सां प्यार न आई वेठो त मां चवां भई टिकेट त तुंहिंजी रिजर्वेशन कराइण तुंहिंजे जेब में पई आहे या कोन पई आहे तूं बाक़ी छा थो पुछे फैसलो तूं करे ई आयो आहीं निर्णय तूं करे ई आयो आहीं डिसाइड तूं करे ई आयो आहीं रुॻो तोखे गुरूअ खां मुंहिंज ज़ोरी लॻे कीअं कमु असीं पंहिंजो लाभ चाहियूं ई कोन था असीं पंहिंजो कार्य सिद्ध थी चाहियूं कोन था असीं बहाना ढूंढूं था छो फिरिया देवरा मंदिर फिरिया कार्य नांग हीर जो हाल थी वियो असांजा सच्चाई रंग कचा थी था मर्दाने खे छा ॾिनो गुरु नानक देव पत्थर कंक्रीट मर्दाने चयो साईं मुंहिंजे धीउ जी शादी आहे मां वञा घर कंदा वञ भले छुट्टी मिली मर्दानो सोचे थो ॾियनि त कुझु कोन था मां त सॼो सतगुरु जी निमित आहियां भरोसो कोन्हे जे तोखे विश्वास हुजे न त तुंहिंजा कार्य पाण ई थींदा न तोखे चिंता करण जी ज़रूरत ई कोन्हे तुंहिंजो रूप सही कोन थो जे तू सही रूप हली तो पंहिंजो पाण ई ऑटोमेटिक सब काम थींदा ऐसे तो आई ज़मानो ऑटोमेटिक जो बस ॾिसो नलन में पानी घर में वॉश बेसिन जे नल लॻाईंदा कंहिंजो हीअं हिन पासे चकर फेरायो कंहिंजो हिन पासे हिकिड़ो कंहिंखे मथे करे तो पानी अचे थो कंहिंखे हेठि करे तो पानी अचे थो कंहिंखे हेॾां फेरायो तो पानी अचे थो कंहिंखे हेॾां फेरायो कई अहिड़ा वैज्ञानिक पैदा थिया न हेॾां फेराइण जी ज़रूरत आहे न हेॾां फेराइण जी ज़रूरत आहे न मथे न हेठि बसि या त हीअं कर छा थो न भई हूंदा तव्हांजे घर में हाणे त पैसा तव्हां वटि ॾाढा ई असांजा पैसा असांजे फर्नीचर जे लाइ आहिनि असांजा पैसा असांजे ड्रेसूं सुठियूं वठण लाइ पर असांजी कंजूसी किथे थी वेंदी आहे फ्रीगिरी हा भई न आहे बीज पोखियूं कोन था हाणे चवंदी जैसा बीजे सो लुणा है घर में संदा की शाबाश जेके सीट जी ॿाहिरां अचनि था घर हिते शहर वारा कोन था पहुचनि तव्हांखे ॿुधायो ॿाहिरां जेके प्रेमी अचनि था अॼु बि मंझंदि जो फोन आयो असांजे इंदौर जा प्रेमी साईं असां अॼु शाम जो पहुचंदासीं सॼी राति में अची वञनि पर उतां ई हो न असांजी इच्छा आहे त सुभाणे हूअं त गोपाष्टमी काठी खीर या विशेष जेके प्रसाद आहिनि असांजी
आए चौथा टे चार ॾींहं संगत ॾाढी सुबुह शाम आई आहे, थकिजी पई हूंदी, कंहिंखे गोॾनि जो सूरु हूंदो, कंहिंखे टंगुनि जो हूंदो, कंहिंखे हथनि जो हूंदो, थोरी हुननि खे ताक़त विटामिन। असांजी इच्छा आहे त केसर या दूध सुभाणे संगत में पीअंदियूं न, या जरा नौकरियूं थी रहा है पीअंदो कोन कंदो, सुभाणे खीर मूंखे लॻे थो सभु बची पवंदो, छो तव्हां पीअंदियूं न, तव्हां चयो ई कोन थियो खीर पीअंदियूं या न पीअंदियूं। भाई प्रसाद मिलंदो तो पी कोई न, प्रसाद मिलंदो तो खाइबो, प्रसाद त आसीसा जो रूप आहे, उन प्रसाद मां ई तो भाग खुलनि था, उनखे खाइण में वठण में बि असीं कीवायूं कोन था, दिलि त ॾाढी ख़ुशी थी रही हुई। चऊं कीअं अहिड़ी सभा में चऊं साईं चवंदा खीर जा बुखिया न रहंदा, प्रसाद तो दिलि खोले खाओ, जो भी प्रसाद अचे तो बिल्कुल पंहिंजो हक़ सम्झी वठो। ऐं उन्हनि खे केॾी उन असांजो प्यारो लीलो मञनि वेठा साईं, वो आर्तवार ॾींहुं इच्छा हूंदी आहे, ॾिसो कीअं यादि हींअर उहो ई सॼी राति घर पंहिंजे कुंवार खाई छॾियो, सुबुह दाल में नाश्तो न कजां कर, तूं बि अञा ॿारनि खे बि अची अञा न ईंदी त मां घर खणी ईंदुसि। केॾियूं कीर आहे, उतां फोन आए, फोन करे, मां चयो मूंखे त ख़बर कोन्हे घणो खीर, चई साईं पोइ कृष्ण खां पुछो खणी, भगत खे फोन लॻायो, चई साईं 50 थेलियूं खपनि, हेॾियूं खपंदो आहे त वृत्ति खपे, असांखे लाभ इन करे कोन थो मिले जो असीं शुभ कर्म कंजूसी सां कयूं था। ऐं बाणी छा थी चयो, की न वञे तो बचायो रहे सदाई सजायो, की न वञे तो बचायो रहे सदाई सजायो, देखो नेम निभाई तो, की न वञे तो बचायो रहे सदाई सजायो, देखो नेम निभाई तो, ओ प्यारा नेम निभाई तो, ओ प्यारा प्रेम बचाई तो, ओ प्यारा He
भगवान जी बोलता मेहरबान पंजाब बीच को मानो बतरे की सुना तो सब का पहले तो मेरे नाम ही मुझे याद अक्षय मित्र लगन ही तो लगनी है हसत खिलत तेरे देवर पे आया भगत करत नाम पकड़ उठाया वो तूने भगवान के भी डोरा पर दे सकी तो करे पढ़ू तो सही इकरी एवज नियंत्रण डर मान का पूछो जो हिकड़ा कंदो तने गणो जो डर कंदो जो 100 कंदो जो 100,000 के आपका पर कोई रन के आशा की तो मिले साईं फलाना जी तो जा थई मुझी थई तो फलाने जो व्यापार होते तो मुझे होते करो तो ये का इजारे करता है गुरु मधुसूदन माधव कृष्ण भगवान जो मंदिर आ पुजारी काड़ी सेवा करे एडी सेवा तो करे जो लगभग उन शहर जा मानू पुजारी मानू डाडो खुश आ पुजारी भी डाडा मानू अचंता दरबार में मंदिर में मथो टेकण भी भीड़ आ पर उन देश जो राजा कोन थो अचे पुजारी की भी मन में अची थियो जे राजा चे तो मालो माल थी बाकी तो जेके जनता से ही राजा इंदो तो मुझे सब कुछ मिले इन जे मन में या उकीर ये विचार उन भगवान राजा जे मन में राजा चौराहे तो मोकले भाई पुजारी जी ने आप आयो तो सुमाने राजा दर्शन कर तुम जब आग बोलिए ना अरे राजा सालन का को दर्शन करण तो अचे तो राजा तो अला छा मथो टेकींदो रखंदो वो तो हीरा लाल जवाहर मोती ऐं रकम तो अला केॾी ॾींदो राजा अचे तो मथुर मंदिर खे सिंगारे घर में मेहमान ईंदा आहिनि त सिंगारे न भई मेहमान था अचनि वरी मेहमान खां वधीक जे सेण अचनि त थोरो वधीक सिंगारींदासीं सेणनि खां वधीक जेकॾहिं कोई पेकनि जो मिट माइट अचे थो त वधीक सिंगारींदा कोई नेता अचे थो त थोरो वधीक सिंगारींदासीं पर जे ख़बर पइजे नी गुरु अचे थो पोइ त गदगद थींदासीं भॼन गाईंदा न भई गुरु घर में ईंदो त छा कंदासीं हिकिड़ो भॼन आहे मूंखे ध्यानु नथो अचे कहिड़ो भॼन आहे गुरु घर में ईंदा त छा कंदासीं जो है ना मैं रेशमी रुमाल पकड़ते चारे भजन खड़ी बोल तो चारी ना दिखता कवर आ 10 रुपए में रुमाल में मैंने बाजार में ड्रेस वठो 10 रुपए में मिले पर गुरु तो कुछ अंदर को तो गूंगो इकड़ो जेको बुधायो तो सेवा गूंगो है जेके पायो था से क्या की करन राजा अटेटो ॾाढो सिंगार कयो नवा हार इत्र छॾाया इतिहास ॾेखारनि था त उन पुजारीअ प्राचीन समय जी ॻाल्हि आहे 1000 रुपया रुगो मंदिर खे सिंगारण लाइ ख़ुशि राजा ईंदो ॿियो थियो राजा बि आयो मूर्ति बढ़िया सिंगार राजा आयो राजा मथो बि टेकियो छा थो रखे ॾिसां छा थो रखे राजा मथो बि टेकियो मथो बि वार जो कहिड़ा आसन कबा हेॾां ॾाढा मथा टेके खीसे में हथ दे पुजारी खुश खीसे में हथ जी राजा
पुजारी की पसीन राजा जी अचण जो बुद्धि 1000 का तो खर्च करेगा तो राजा के भरे नहीं लो पूछो क्या कर राजा आरती वारती कही राजा के प्रसाद भी ले प्रसाद भी नहीं पे खाती राजा भी प्रसाद बैठी रानी संगत दर्शन करे पुजारी किसी निटरी ना 1000 रुपया तुम खर्च करवा भाई राजा ही लो सीधा निटाई खुद बच्चे की गुजरा पुजारी की निटरी ने कुछ कहा पुजारी सजे राज में ऐलान करा भाई राजा दर्शन करण आया राजा एडी अमोलक वस्तु ले गया मंदिर में मां हुआ नीलाम कर सदा काम था पहले देश में भाई मोदी के देखो हार पाइना तो ने हार तक की मतलब हार भले 100 रुपए जो दे बीच में की न्यूज आई है कि था जाके पाते हैं वो जाके नीलाम जाकर तो करोड़ों में बार तो जाके जो प्रधानमंत्री दिया हिना ऐलान कर राजा देखो दान दिलवा मानो के ऑक्शन में सही राजा ने पहली मानो डाढ़ा कटा दिया मुठ से मानो मुठा देने तो हीरा इंदा तो चाहो मुठ में डे जन तो ही दिखाई मुठ में तो हीरा लाल जमा लेगा कोई अमूल्य हीरो अशाम मानो बोली लगाओ शुरुआत बोली थी 1000 रुपया राजा जी शेर आई 1000 में पीछा तो वधु बे लगा 1500 रुपया राजा जी शेर गरीब हो लगी बात बोली लगने 50,000 बोली लगी वसूल लगा ये खबर पड़ी राजा की राजा के खबर पई देखो मां से भेंट रखे है तो पुजारी नीलाम क्यों करे 50,000 बोली लगी राजा जो पसंद न कर ये जेतरे में जी करे ये बोली लगी एन मुठ खोली उनके तक खबर आना था तो मां छा के आया राजा चौधरी ने नोट को ना दिया दे जो नोट निकल दो तो बस मालूम के थुक बनता के घटवत गाला ना अरे राजा जी ने तो बेटी भाई राजा की डर नहीं भगवान कैसे बोले बाबा मैं रखे ना मुझे लग वजीर के सही कराया वजीर भाई जो पंडित तो देखो अरदास रखा ना वो नीलाम तो करे भाई मन पंडित के 23 भाई इयो जेको नीलाम जी बोली लगला नडी जाए मां तो के 1.5 लाख रुपया दी दस पड़ेगी आशय मुझे मुखे दे दे वजीर ढोलदा वजीर भी समझो राजा छा क्या वजीर ढोलदा पुजारी जी ये नीलाम लगा जा छो भाई मां तो गानो राजा से तू माने जो 1.5 लाख रुपया दे करिया प्रतिष्ठा मुखे दे दे वजीर समझे तो गाड़ी अमूल्य से होगी जब भाई राजा कपे तो राजा चे पाने की तो मंदिरा राजा रानी समेत आए 1.5 लाख रुपया करनी पुजारी क्या तुम्हें तो नहीं ठीक पर शेव खिड़की का है लिखे मंदिर रखियो तो पुजारी भी एवं कम करो जो राजा के पसीनो छे तो चौथा दे एक दिन ने तो 10 दिन ने सामने तुझे समय आता जो कर्म था अपने काज को क्यों अपनाइए जित सिमरन कर गए जब सदा सदा सुख वो तुझी की
लै कमली चलियो पलटा देवरे पाछे बैठो बढ़िया मित्र पोया नहीं रहे हो भगवान भी तो आरती बैठे बिना देर के भगवान की मूर्ति घूमी रही मूर्ति घूमी रही है मित्र के पास वे किस अर्थ में सामने सत्य नाम मिटवा नाम तो तू भी उच्चारण कर तुझा भी कल्याण थी ना जो तीनों सदा कल्याण गुण गोविंद उन गुणन गायन सां कल्याण थींदो सत्संग में वञण सां कल्याण थींदो सेवा करण सां कल्याण थींदो शुभ कर्म कर ऐं मां त ॾिसंदा आहियां मुंहिंजा त घर में कंहिं महिल साईं कीअं थो करे कुदरती कल शाम जो राति पूरे भारतवर्ष में किथां कंहिंखे गुरुअ जी सवारी कोन असां वटि 15 गुरुअ जी सवारियूं आहिनि जो बराबरि हर पुरुषोत्तम मास में या कॾहिं बि इच्छा थींदी आहे प्रार्थना रखंदा आहियूं असांजी न्याणी निमाणी रेखा राणीअ खे इच्छा थी त दरबार महीने में प्रार्थना रखिया अथनि मां पंहिंजी तरफ़ खां गुरुअ जी सवारियूं भेट कयूं उन ख़बर ई कोन्हे त कोन मिलियो हुन पंहिंजी लेवल ते ॾाढी पुछा कई छा कई सभिनी खां जवाब मिलंदो हिन मन में वीचार कयो कुछ ही ॾींहंनि में मुंहिंजे सावराणे रिश्तेदार जे तरफ़ खां कोई फोन आयो ईअं ॿियूं ॻाल्हियूं ॻाल्हाइनि पिया हिनजी ॾेराणी ॿुधायसि ते फोन आयो आहे चएसि पई भाभी मूंखे यादि अचे थो त उन्हनि तव्हांखे हिकु भेरो गुरू जी सवारी ॾिनी पुछोसि मां पंहिंजे मन में संकल्प कया त मां गुरूअ जी ॿ सवारियूं मां पंहिंजे एकनि जे दरबार में भेट फोन लॻायो पुछियो चएसि बेटा मिली त वेंदी पर थोरो टाइम लॻंदो त चई असां वञणा आहियूं ॿाहिरि अगरि मुंहिंजी इच्छा आहे मां वञा त खणी वेंदुमि तोखे मिली वेंदी टाइम गुज़री वियो आया मूंसां ॻाल्हि बि न कई तोखे मिली वञा हींअर हफ़्तो खनि थियो आहे हुनखे फोन कयो असां गुरूअ जी सवारियूं वठां खणी आया आहियूं 3 खणी आया आहियूं हिकु असां रखंदासीं 2 तोखे ॾींदासीं पर असीं अमरावती में अमरावती में तव्हां खणा मूंखे फोन कई सॼी ॻाल्हि तोखे कहिड़ी ज़रूरत पई हरू हरू न केतिरो पई आहे बसि पापा मुंहिंजी इच्छा थी पर हाणे अमरावती आहे त किथां तव्हां कीअं पहुचंदो कोई चिंता न जंहिं गुरूअ हिन जॻह ते पहुचण जे लाइ उतां खां पंधु करे अमरावती आयो आहे सो हिते बि पाण ई पहुचंदो तूं चिंता न कर हुन बि हुन वचन खे खयो 3 ॾींहंनि खां पोइ फोन कई असांजो राजेश रेखा जेके राति अचनि था भाई अमरावती तव्हांजा सेणा फलाणी जॻह तव्हां गुरू जी सवारियूं खणी पाण वटि रखनि पोइ तव्हां ॾिसो कीअं था पहुचो चिंता कोन्हे हुन सेणनि खे फोन कयो ॿिए ॾींहुं बि तव्हां खणी अची पंहिंजे घर रखियो राजेश चयो मूंखे फोन कयो भाउ हाणे तव्हां वटि कीअं पहुचंदी पाण ई पहुचंदियूं जंहिं गुरूअ एॾो कष्ट कयो आहे एॾी तकलीफ़ करे नादेर मां हुते पहुतो आहे सो हिते बि पहुची वेंदो हुनखे कहिड़ी देरि आहे हू त उॾामी बि पहुची सघे थो उन जो थियो चोथों ॾींहुं फोन आयो त भाउ मूंखे अमरावती मां फोन आयो आहे त अमरावती जा हिकिड़ा प्रेमी हुनजी शादी आहे ॿाहिरि में शायदि 22 तारीख़ शादी आहे उहे चवंदा असां कार में वेंदासीं असांजूं घर जूं लेडीज़ असांजूं जेके ज़ालूं आहिनि से पहिरीं थी वञनि मां अकेलो कार ठाहे वेंदुसि पोइ हाणे हुते कीअं उन्हनि खे पहुचंदी तव्हां उन्हनि खे ॿुधायो मां फ़ोन नंबर ॾियांव थो मूंखे आहे मां चिंता न करो उहे पाण ई पहुचंदो कॾहिं निमाणी रमाबाई उथी चई ऐं असांजा न्याणा अचनि था अमरावतीअ मां उन्हनि खे तव्हांजी गुरूअ जी सवारियूं मिलियूं आहिनि
अब वो निराल मसां जे पहुची विया आहिनि उन्हनि ॿुधायो त जिते तव्हां दरबार में वेंदी आहियो उतां जे लाइ असांखे गुरू जी सवारी हू ट्रेन में आयो आहिनि उहो कार में अचनि पिया जाम कई महिनत कई कोशिशि कई पंहिंजा अपने सेवक की आपे राखी आपे नाम जपावे जे जे काज तीर्थ सेवक की तहां तहां जावे ते ॾिसो कई आश्रम कई अखाड़ा उहे साहिब स्वामी कढनि पिया असां त हुन पीरियड खां पोइ नयूं दरबारियूं ठाहिरायूं उते गुरू जी सवारियूं नयूं स्थापित कया ऐं वरी ॾिसो हाणे सतगुरु पाण ई भॼन ॻाईंदियो आहे सिक सची आहे तव्हां छो नथो अचे माना किथे त कमी आहे सिक सची आहे त गुरू पाण ईंदो ऐं ईंदो जॾहिं देवलोक जा सुख छॾे गुरू नानक आयो किथां रहो देवलोक माता का दयालु धर्म की लाज बचाए